अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इस्लामाबाद मां सिंधी न्यूज़ जो प्रोग्राम राजधानी टाइम सां गॾु आऊं हाज़िर आहियां तारा जड़ ऐं मूंसां गॾु आहे जनाब सिकंदर हुजो साहब। वेलकम नाज़रीन, 3 ॾींहंनि जे वक़्फ़े खां पोइ असां वरी इन प्रोग्राम सां गॾु हाज़िर आहियूं। इन दौरान मुख़्तलिफ़ शयूं साम्हूं आयूं। उन मां जेका अहम शइ हुई उहा हुई अपोज़िशन पारां पार्लियामेंट हाउस ॾाढो धरणे ऐं मार्च जो जेको इलेक्शन कमीशन ताईं थियो ऐं उन मार्च ऐं धरणे मां छा हासिलु थियो, कहिड़ी क़यादत आई, जेके मक़सद साम्हूं रखिया विया हुआ मुस्लिम लीग नून पारां या अपोज़िशन जूं ॿियूं जेके पार्टियूं हुयूं उहे केतिरे हद ताईं मक़सद हासिलु करे सघिया न करे सघिया। उन खां सवाइ हिकिड़ी टिदूरी कॉन्फ्रेंस थी पाकिस्तान, अफ़गानिस्तान ऐं बरतानिया जी ऐं उन में तालिबान सां ॻाल्हि ॿोल जे हवाले सां अहम पेशरफ़ थी आहे। उन सां गॾोगॾु तालिबान पारां हिकिड़ी ऑफर बि आई ॻाल्हियुनि जी ऐं उन में मियां नवाज़ शरीफ़, मौलाना फज़लुर रहमान ऐं सैयद मुनव्वर हसन जी ज़मानत उन्हनि तलब कई। अलामा ताहिरुल क़ादरी ॿीहर सरगर्म थियो आहे। उन लॉन्ग मार्च मुख़्तलिफ़ ज़िलनि में मुख़्तलिफ़ शहरनि में करण जो ऐलान कयो आहे। ईंदड़ जेके आम चूंडियूं आहिनि उन हवाले सां हुकूमती इत्तेहाद में जेके शामिल जमातूं आहिनि उन्हनि जा मुख़्तलिफ़ मौक़िफ़ अची रहिया आहिनि ऐं सभिनी खां वॾी ऐं अहम शइ जेका अॼु थी आहे उहा आहे वफ़ाक़ी वज़ीर कानून पारां सरकारी भर्तियुनि ऐं कानूनी जेके तरक़ियाती फंड आहिनि उनजी मुंतक़िली जे पाबंदीअ ख़िलाफ़ इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान खे ख़त ऐं चीफ इलेक्शन कमीशन खे इन हवाले सां टेलीफोन। त असां इन्हनि सभिनी इशूज़ ते ॻाल्हाईंदासीं। सभिनी खां पहिरीं अपोज़िशन जो धरणो तव्हां कीअं ॾिठो? चौधरी शुजात सिंह चवे थो त अलामा ताहिरुल क़ादरी जो धरणो हो ऐं हीअ धरणी हुई। बिल्कुलु चौधरी साहब सही थो चए। जिन बि धरणो ॾिठो त उन्हनि खे हीअ धरणी लॻंदी ऐं हिन में बेसिकली त हाणे त जेको चौधरी निसार हुयो अॻ में ऐं ऐलान बि उन कयो हो ऐं जंहिं वक़्तु उन ऐलान कयो त उन वक़्तु बि इहा ॻाल्हि वाज़िह न हुई त हू करणु छा था चाहिनि ऐं उनखां पोइ कहिड़े उनजो मोडस ऑपरेंडाई कीअं हूंदो, केतिरा माण्हू ईंदा, केतिरियूं पार्टीज़ ईंदियूं, छा कंदा, पार्लियामेंट में हलंदा, इलेक्शन कमीशन ईंदा, उते धरणो ॾींदा या मार्च हूंदो या उनजो को ड्यूरेशन या बाक़ी जेको सॼो अगराज़ो मक़ासद आहे उहे त क्लियर कोन हा। हा, एतिरो ॻाल्हि क्लियर हुई त जेके बि मुल्क जूं ऐं नवाज़ लीग सां अपोज़िशन जूं पार्टियूं जंहिंमें सिंधिया कॉम्प्रेस बि हा, केपी मां माण्हू हा, बलोचिस्तान में बि हा, मज़हबी जमातूं हा उहे बि हुयूं ऐं समूरा उन्हनि जो इहो त इलेक्शन कमीशन ते जेके डिफरेंट अटैक्स थी रहिया आहिनि, जेके हमला आहिनि, जेको प्रेशर अची वियो आहे उनखे काउंटर करण जे लाइ उनखे थोरी ताक़त जी हाणे इलेक्शन कमिश्नर फ़खरुद्दीन जी इब्राहिम बि कमज़ोर माण्हू आहे, उनखे थोरी हुननि चयो त कुझु असां को टॉनिक उनखे प्रोवाइड कयूं। पर बदकिस्मती इहा आहे जो जेको चवंदा आहिनि त जेको रूह रवां हो सॼे कारवान जो चौधरी निसार, पोइ शायदि हुनखे एलर्जी थी मींहं खां। हूअं चौधरी निसार जे बारे में तव्हांखे मां हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, ज़ाती तौर ते मूंखे ख़बर आहे त हुन सां प्रॉब्लम आहे एलर्जी जो काफ़ी सीरियस ऐं उहो टेलीफोन बि घटि यूज़ कंदो आहे, स्पेशली मोबाइल फ़ोन, ऐं कोशिशि कंदो आहे त हथ मिलाइण खां ॾाढो अवॉइड कंदो आहे। ईअं इस्लाम दुआ थी वञे साईं ख़ुशि आहे चङा भला। बाक़ी मामिलो त ख़ैर उहो पंहिंजे जाइ ते, पर हाणे हेॾो सियासी अमल दख़ल जो कयो। हा, इहो वॾो सीरियस प्रॉब्लम आहे। इहो घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी पर अक्सर माण्हू सम्झी वेंदा हुन चौधरी निसार ऐं शेख रशीद जे मग़ज़ ते जेके वार लॻल आहिनि। इहो हिकिड़ो विग जो आला तरीन फॉर्म आहे जेको महांगी आहे, सस्ती वाट एवर जेके विग आहे। शरीफ़ ॿाहिरनि त प्लांटेशन कराए छॾी पर हिननि ॿिन्ही जा प्लांटेशन कराई कोन्हे का, त उहो प्रॉब्लम बि आहे। पर जेको उन समूरनि ॻाल्हियुनि खां वधीक बेसिकली फ्रस्ट्रेशन चौधरी निसार जो ख़्यालु इहो हो त शायदि अहिड़ो मामिलो हू वॾो लीडर थी वियो आहे, हुनजे चवण ते बि हज़ारे माण्हू ईंदा। तव्हां ॾिठो त जेसीं ताईं PMLN या इहे जेके बि रायवंड जो हिसाबु किताबु आहे उनमें ॿई ॿाहिरनि मां केरु बि मौजूदु न आहे त उन्हनि जो माण्हू जेको डायहार्ड वर्कर आहे उहो निकिरंदो आहे। कल्ह ख्वाजा आसिफ बि कंहिं ॻाल्हि ते चयो पिए त भई मुंहिंजो लीडर त आहे रुॻो नवाज़ शरीफ़ ऐं चौधरी निसार अगरि का ॻाल्हि करे थो त मां हुनजो ज़िम्मेदार न आहियां। पर पार्टी हुन सां बीठी रही पर एॾी का मेजर सपोर्ट जंहिंखे चइजे उहा न थी, बल्कि उल्टो इहो थियो जो हुननि इलेक्शन कमिश्नर जी इलेक्शन कमीशन जी पोज़ीशन ऑकवर्ड करे छॾी आहे। मसलन हिकिड़ा हमला पिया थियनि ऐं तव्हां उनखे जवाबी हमले में ताक़त प्रोवाइड करण जे लाइ त कंट्रोवर्सीज़ में तव्हां हुनखे था विझो, तकरार में तव्हां आणियो त छा सुभाणे इलेक्शन कमीशन PMLN खे सपोर्ट कंदी या बाक़ी धड़नि खे कंदी? छो जो इहो पंजाब में छोटी चूंडुनि खां पोइ इहो वॾो परवेज़ लाइ इशू उथारियो ऐं वॾो प्रॉब्लम थियो। उन्हनि प्रूव करण जी ॻाल्हि कई त हुननि सां इंसाफ़ न आहे थियो। इलेक्शन कमिश्नर ऐं स्पेशली जेका पंजाब जी इलेक्शन कमीशन हुनखे ॿुधे कोन पई। न पर सिकंदर इहे सभु शयूं पंहिंजी जाइ ते, पर पार्लियामेंट हाउस आॾो जॾहिं गॾु थिया उन वक़्तु असां ॾिठो त चौधरी निसार मौजूदु हो, पर जीअं इहो कारवां पार्लियामेंट हाउस खां इलेक्शन कमीशन ॾांहुं वधियो त चौधरी निसार बि गुम थी वियो, ॿिया सीनियर अॻुवान मुस्लिम लीग नून जा गुम थी विया। इहो छा हो? इहो बसि हू चवंदा आहिनि त गए हम बि थिए तमाशा न हुआ। मतिलबु हुननि शायदि सोचियो हूंदो त कुझु ॿियो मामिलो हुजे। लॻे ईअं थोरो का अहिड़ी का हिनखे कॉल अची वई, अहिड़ी का मख़सूस कॉल तव्हांखे ख़बर आहे, पोइ हाणे लैंडलाइन नंबर तां आई हूंदी यकीनन या कंहिं ॿिए नंबर तां, जिन हुनखे चयो हूंदो त हाणे बसि एतिरो ॻाल्हि काफ़ी आहे, हिन खां अॻिते न वधायो। छो जो इन सां जेकॾहिं वधे पियो मामिलो
त उहो इम्प्रेशन PMLN जो आकवट थो थिए ऐं PMLN जी क़यादत नहीं। हा उन वक़्तु असां पाण तव्हांखे यादि आहे पोइ दफ़े जी ॻाल्हि ॿोल बि कईसीं, जेकॾहिं मियां नवाज़ शरीफ़ ख़ुदि अचे हा ऐं अचे बीहे हा हिते शाइर दस्तूर ते त पोइ लॻे हा त बिल्कुलु फुल ताक़त ॿी आहे। पर हीअ त चौधरी निसार मुंहिंजो ख़्याल आहे त काफ़ी ख़ुदि पाण जी जीअं चवंदा आहिनि उर्दू में जॻह सां ई कराई। चलो मुस्लिम लीग नून जेके अॻवान सां ॻाल्हाइण जी कोशिशि कयूं था हिन इशू ते त उन्हनि जा जेके मक़सद हुआ उहे हासिल थिया या न थिया। बिल्कुलु नाज़रीन कलो के धरणे जे हवाले सां असां सां ॻाल्हि ॿोल करण लाइ हिन वक़्तु मौजूदु आहिनि मुस्लिम लीग नून जा मरकज़ी अॻवान जनाब सिद्दीकुल फारूक साहब। सिद्दीकुल फारूक साहब अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम अस्सलाम। सिद्दीकुल फारूक साहब ये फरमाइएगा कि कल का जो धरना था उसके जो मकासद थे वो मकासद किस हद तक पूरे हुए, आप क्या समझते हैं? बहुत शुक्रिया। कल का असल में धरना जो है वो एक अजीब लफ्ज इस्तेमाल हुआ है जी। असल में तो ये तमाम वो पार्टियां जो धरना 3 दिन से दे रही थी कराची में, सिंध की तमाम पार्टियां MQM के अलावा, ताकि सुप्रीम कोर्ट के फैसले के मुताबिक कराची की हल्का बंदियां ठीक हों और वहां जो वोटरों की फहरिस्तें हैं वो ठीक हो जाएं, उनके लिए जो धरना दे रहे थे तो वो इस्लामाबाद आए और मुस्लिम लीग नून ने उनके साथ इज़हार यकजहती की और मुस्लिम लीग नून के MNAs भी फिर उनके साथ इलेक्शन कमीशन गए। सही। तो ये गोया सारी जमहूरी ताकतों की तरफ से सुप्रीम कोर्ट के फैसले पर अमल दरामद का मुतालबा था और इलेक्शन कमीशन के साथ इज़हार यकजहती थी, उसको तक़वियत देनी थी कि अगर कहीं रास्ते में कोई रुकावट है तो पूरी कौम आपके साथ है, आप आगे बढ़ें और आइन के मुताबिक सुप्रीम कोर्ट के फैसलों पर अमल करें। सही। तो मेरा ख्याल है 7 तारीख को इलेक्शन कमिश्नर ने बुला लिया है अपना तमाम पार्टियों को और वो इस हवाले से मीटिंग करेंगे, तो ये इंशाल्लाह कामयाब होगा जी, क्योंकि कोई गैर आईनी मुतालबे, कोई तायर कादरी का लॉन्ग मार्च नहीं था और ना धरना था, ना मुस्लिम लीग नून और बाकी पार्टियों ने कोई औरतों और बच्चों को कोई जनाब अपनी शील्ड बनाया है, ना कोई गैर आईनी मुतालबा है। ये आइन के मुताबिक आगे बढ़े हैं और इंशाल्लाह इसमें कामयाबी होगी। सर ये बात किस हद तक दुरुस्त है, ये तासुर जो मुख्तलिफ सियासी तंजीमें जो हुकूमत से वाबस्ता है वो कर रही है कि इसमें क़यादत नहीं थी, न JUI फजल रहमान ग्रुप के सरबराह थे, न जमात इस्लामी के थे, इवन सिंध की जो कॉन्फ्रेंस जमातें हैं उन्होंने भी सेकेंड या थर्ड लेयर की लीडरशिप भेजी, इसमें उन्होंने कोई धरने को अहमियत ही नहीं दी। इससे तो यही साबित होता है। मैं ये समझता हूं कि 3 दिन का जो धरना है वो प्लस यहाँ मुस्लिम लीग नून की पूरी जो एक सियासी कुव्वत है और इन सब की कुव्वत मिलकर देखें, जब मुस्लिम लीग नून के कायदे इख्तलाफ जो है वो ऐलान करते हैं, उसमें उनकी पार्टी के चेयरमैन राजा ज़फ़रुल हक साहब जो हैं वो मौजूद होते हैं, तो इसका मतलब है पूरी पार्टी की तरफ से ये पैगाम दिया जाना। तो मैं ये समझता हूं कि अगर चले दूसरे दर्जे के लोग, दूसरे दर्जे की क़यादतें ही मौजूद थीं, लेकिन तमाम पार्टियां और तमाम सियासी कुव्वतें वो अपने आईनी मुतालबे पर बिल्कुल डटी हुई हैं और इलेक्शन कमीशन के साथ खड़ी हैं, सिर्फ इसलिए कि इलेक्शन कमीशन आइन के मुताबिक अमल करे। सिद्दीकुल फारूक साहब, कल एक चीज का बहुत ज्यादा नोटिस लिया गया कि चौधरी निसार साहब पार्लियामेंट हाउस के सामने तो मौजूद थे, लेकिन जब ये मार्च इलेक्शन कमीशन की तरफ गया तो चौधरी निसार साहब अचानक चले गए, तो उसके पीछे क्या असबाब नजर आते हैं आपको? ये जो हमारी पार्लिमानी पार्टी की कमेटी की मीटिंग कमेटी रूम नंबर 5 में हुई थी, उसमें यही तय हुआ था कि इलेक्शन कमीशन के अंदर कराची में धरना देने वाले जो सिंध के तमाम स्टेक होल्डर्स हैं उन पार्टियों के नुमाइंदे और मुस्लिम लीग नून के नुमाइंदे जाएंगे, कायदे इख्तलाफ या और नहीं जाएंगे। बाकी हमने उनकी मेजबानी भी की है और हमने अपनी पूरी कुव्वत उनके साथ शामिल की है। चौधरी निसार अली खान साहब अपने उस प्रोग्राम के मुताबिक हमने अपने नुमाइंदे जो इस्लामाबाद से MNAs थे और उसके अलावा पिंडी के, ये सारे भेज दिए थे उनके साथ, ताकि वो और जो ड्राफ्ट हुआ वो सब ने मिल के, जो मुतालबात थे वो सब ने मिल के वो ड्राफ्ट किए हैं और वो पार्लिमानी पार्टी को वो सुनाए भी गए। अच्छा, आपने जो चार्टर ऑफ डिमांड पेश किया है उसमें एक तो ये कराची वाला मामला है, वोटर लिस्ट वाला और हल्का बंदियों वाला, उसके साथ साथ आपने जो मुतालबात किए कि चीफ सेक्रेटरीज हटाए जाएं, मुख्तलिफ जो वजारतें हैं उनके सेक्रेटरीज हटाए जाएं, IGs और मुख्तलिफ उसमें डिमांड थी।
اس میں ایک چیز یہ بھی شامل ہے کہ گورنرز کو برطرف کیا جائے الیکشن سے پہلے، جیسے ہی نگران سیٹ اپ آئے تو آپ کی جو پارٹی ہے اس کا بہت اہم کردار رہا جب 18ویں ترمیم آئی، 19ویں ترمیم آئی، 20ویں ترمیم آئی، تو وہ جب بھی ترامیم ہوئی اس وقت آپ کو یہ چیز یاد کیوں نہیں آئی؟ کیونکہ آئین کے آرٹیکل 101 کے تحت گورنر کی مقرری جو ہے وہ صدر وزیر اعظم کے مشورے سے کرتے ہیں، اور اس وقت ملک میں ایک آئینی اور جمہوری صدر ہے اور اس کو تو یہ ثوابدید آئین دیتا ہے، تو آپ علامہ طاہر القادری کی اس طرح کے آئین سے ماورا مطالبات کیوں رکھ رہے ہیں اب؟ علامہ طاہر القادری تو غیر ملکی شہری ہیں اور ان کی ایک تنظیم جو ہے وہ ہے اپنا NGO ہے، وہ تو فلاحی کام اور تبلیغ کی انجمن ہے، غیر ملکی شہری ہے۔ ہمارا معاملہ ان کے ساتھ کیسے آپ نے ملا دیا ہے؟ دوسری بات یہ ہے ماورا آئین مطالبات کی میں بات کر رہا ہوں، علامہ طاہر القادری کے ساتھ نہیں ملا رہا میں آپ کو۔ یہ ماورائے آئین مطالبہ نہیں ہے۔ ہم جب یہ کہتے ہیں کہ ان کو تبدیل کیا جائے تو آئین کے مطابق وزیر اعظم دوسرا گورنر جو ہے وہ اپنا مشورہ دے سکتا ہے تقرر کرنے کے لیے، اور صدر مملکت ان گورنروں کو ہٹا سکتے ہیں۔ یہ آئین کے اندر ہے، ہم آئین سے باہر کون سی بات کر رہے ہیں؟ اور پھر یہ بھی دیکھیں راجڑ صاحب کہ سندھ میں تمام فیصلے، حالانکہ گورنر غیر سیاسی ہوتا ہے، سارے فیصلے بجائے چیف منسٹر ہاؤس کے گورنر ہاؤس میں ہو رہے ہیں۔ بالکل پنجاب میں ابھی نیا گورنر آیا ہے، وہ آپ دیکھ لیجئے، اس کے بیٹے پیپلز پارٹی میں شامل ہو گئے، وہ کہتے ہیں کہ میں اپنے احسان کا بدلہ چکاؤں گا، کیونکہ زرداری صاحب نے مجھے مقرر کیا، میں اپنے احسان کا بدلہ چکاؤں گا۔ ایسے ہوتے ہیں غیر سیاسی گورنر۔ پھر یہ بھی دیکھیں کہ پنجاب میں ہماری حکومت ہے، پنجاب میں ہم نے چیف سیکرٹری مقرر کیا ہوا ہے، ہم نے IG ہم نے مقرر کیا ہے، تو ہم نے پنجاب کو اس میں سے نہیں نکالا، ہم نے کہا ہے کہ پنجاب سمیت تمام صوبوں کے IG اور چیف سیکرٹریز جو ہیں وہ الیکشن تک تبدیل کر دیے جائیں۔ تو ہم نے تو اپنے صوبے کو بھی اس میں رکھا ہے۔ جی نہیں، میں صرف یہ معلوم کرنا چاہ رہا ہوں اپنی معلومات کے لیے، ہمارے ناظرین بھی سمجھنا چاہتے ہیں کہ گورنر ظاہر ہے آپ نے ابھی کہا کہ صدر صاحب ہٹا سکتے ہیں، پھر نیا گورنر بھی صدر صاحب نے وزیر اعظم کے مشورے سے مقرر کرنا ہے، تو جب میں دوبارہ آپ کا سوال سمجھتے ہوئے میں جواب دیتا ہوں جی کہ اس وقت جب یہ ترمیم ہو رہی تھی، یہ ہو سکتا ہے یہ نظروں سے اوجھل ہو، لیکن اس وقت جب یہ آپ دیکھ لیجئے جس چیز کی میں نے توجہ دلائی ہے کہ گورنر کس طرح سے سیاسی کردار ادا کر رہے ہیں۔ جی بالکل، یہ نہیں ادا کر سکتے۔ جب یہ سیاسی کردار ادا کر رہے ہیں تو ہمارا کہنے کا مطلب یہ ہے کہ چیف الیکشن کمشنر بھی یہ کہہ سکتے ہیں ایک خط کے ذریعے صدر مملکت کو کہ جناب عالی غیر جانبدارانہ انتخابات کے انعقاد کے لیے ضروری ہے کہ آپ غیر جانبدار گورنر بھی لگا دیں 3 مہینے کے لیے، 2 مہینے کے لیے، کوئی حرج نہیں ہے، یہ غیر آئینی مطالبہ تو نہیں ہے۔ وہ نامینیٹ کون کرے گا؟ چیف الیکشن کمشنر صاحب کریں گے؟ موجودہ دیکھیں نا، ایک تو یہ ہے کہ موجودہ وزیر اعظم ہی صدر کے کہنے پہ مشورہ دے دیں، اور یہ بھی ہو سکتا ہے کہ ایک فضا ہموار ہو گئی ہے، جب کیئر ٹیکر گورنمنٹ آئے تو کیئر ٹیکر پرائم منسٹر مشورہ دے دے کہ جناب یہ گورنر تبدیل کر دیں، تو یہ کوئی آئین سے باہر ہم کوئی بات نہیں کر رہے۔ نہیں سر، میں صرف یہ معلوم کرنا چاہ رہا ہوں کہ غیر جانبدار گورنر وہ شخصیت کون ہوگی، اس کا تعین کون کرے گا؟ صدر کو تو آپ ایڈوائز کہ اگر یہ دیکھیے اسی پرائم منسٹر اور اسی پریزیڈنٹ کے ذریعے چیف الیکشن کمیشنر کا تقرر ہوا جس پہ سب نے اتفاق رائے کیا کہ ہاں یہ غیر جانبدار ہے، ایسا ہے نا راجہ صاحب؟ بالکل 100%۔ اچھا، اسی طرح سے غیر جانبدار نظر آ جاتا ہے، وہ چھپ نہیں سکتا۔ پھر یہ اگر ہم نے جو مطالبہ کیا ہے یہ چیف الیکشن کمشنر صاحب اسے سامنے رکھتے ہیں، اور جو ہی کیئر ٹیکر پرائم منسٹر کا تقرر ہوتا ہے، کیئر ٹیکر پرائم منسٹر صاحب کو چیف الیکشن کمشنر صاحب بھی تجویز دیتے ہیں، ہم بھی مطالبہ کرتے ہیں، اور وہ صدر مملکت کو ساری پارٹیوں کے ساتھ بیٹھ کے 4 نام تجویز کر دیتے ہیں کہ یہ گورنر جو ہیں یہ لگائے جائیں 2 مہینے کے لیے، 60 دنوں میں الیکشن ہونے ہیں، 55 دنوں میں ہونے ہیں، یا انتقال اقتدار تک 80 دن لگنے ہیں، 70 دن لگنے ہیں، تو اتنے دنوں کے لیے غیر جانبدار گورنر۔ یہ اس سے اختلاف کیا جا سکتا ہے راجڑ صاحب، عطا راجڑ صاحب، اختلاف تو کیا جا سکتا ہے، لیکن ہمارا مطالبہ آئین سے باہر نہیں ہے، آئین کے اندر ہے۔ بہت شکریہ صدیق الفاروق صاحب۔ سکندر صدیق الفاروق صاحب خاص کر گورنر والی جگہ سے ہے، چاہیے تو پان ہاں ٹائم بریک جو ہے
ब्रेक खां मोटी पाण बि न थोरो डिस्कस बिल्कुलु कयूं। तव्हां ॿई सही सवाल खां पुछा मां ॻाल्हाइण थो चाहियां बिल्कुलु ब्रेक खां पोइ। नाज़रीन टाइम थियो आहे हिकु ब्रेक जो, असां सां गॾु अचो। नाज़रीन प्रोग्राम में ॿीहर भलीकार सिकंदर हाणे मजबी तौर ते पाण ॾिसूं त सिंध जो गवर्नर डॉक्टर इशरत इबाद 10 सालनि खां गवर्नर हाउस में वेठो आहे। हाणे हुनखे 11हों साल शुरू थी वियो आहे। सिंध जे माण्हुनि खे ख़ासि करे तमामु घणा उन जे हवाले सां ख़दशा आहिनि। तमामु घणियूं शयूं अहिड़ियूं थियूं आहिनि जिन में सिंध जा माण्हू सम्झनि था त इहो उन गवर्नर जो वॾो किरदारु आहे। मुशरफ जे दौर खां पियो अचे, हिन हुकूमत में इहो तवक़ो कई पई वई त को उहो चेंज थींदो, को सिंध जे हवाले सां जेको वधीक मौसर हुजे, सिंध जे मफ़ादनि जो ख़्यालु रखे, अहिड़ो को माण्हू हिन उहिदे ते ईंदो, पर उहो न थियो। ख़ैर, पर हाणे ही जेको मुतालबो पई करे मुस्लिम लीग नून या उन जा इतिहादी, हाणे इहो मुतालबो आहे त गवर्नर हटाया वञनि इलेक्शन खां अॻु में। आइन जो आर्टिकल 101 उन जा मुख़्तलिफ़ सब सेक्शन आहिनि। उन्हनि में इहो आहे त सदर मुक़ररु कंदो वज़ीर आज़म जे मशवरे सां, ऐं उहो जेसिताईं रिज़ाइन नथो ॾे तेसिताईं त उहिदे तां हटी नथो सघे, या सदर उनखे हटाए, माना को हुनजो टेन्योर बि मुक़ररु कोन्हे आइन में। बिल्कुलु हाणे ॾिसो जेको इहा तव्हां हुन खां सही सवाल पुछो ऐं इहा हक़ीक़त ॿिया 101 तहत हाणे जेकॾहिं इहो गवर्नर बेसिकली छा आहे, गवर्नर आहे फेडरेशन जो नुमाइंदो ऐं फेडरेशन जो हेड ऑफ स्टेट थो हुजे मुल्क जो सदर। पर आइन में ॾिसो केॾी वॾी इहा झोल आहे, सदर जो बि मुक़ररु आहे मुद्दो, सभिनी आइनी उहिदनि जो आहे सवाइ गवर्नर जो। हा, हिन जो यकीनन इहा ॻाल्हि तव्हां सही पॉइंट आउट की। पर हाणे जेका ॿी ॻाल्हि ही PMLA ऐं बाक़ी माण्हू था चवनि, हिकिड़ो त इंतिज़ामी तौर ते चवनि था त गवर्नर्स खे तव्हां रिमूव कयो या उहो गैर जानबदार गवर्नर हुजनि। ॾिसो केयरटेकर सेटअप जे लाइ या चीफ इलेक्शन कमिश्नर जे लाइ त पूरो आइन जे अंदरि प्रोविजन थिया, तरमीमूं थियूं, त छा उन वक़्तु में हुनखे सोचणु घुरिजे? हा, ज़ाहिर आहे उन वक़्तु इन करे पॉसिबल न हो जेको गवर्नमेंट जो कारोबार हलंदो आहे गवर्नमेंट मशीनरी सां, जेका हिन वक़्तु गवर्नमेंट ऑफ प्रोविंसिस में आहे या फेडरेशन में आहे, जेका केयरटेकर गवर्नमेंट। अच्छा, इंतिज़ामी। हाणे ॾिसो, हाणे ॿ हिननि त वरी ही अञा वधीक जेको तव्हां खां पुछो त मावरा आइन। ॾिसो, अगरि मावरा आइन न आहे त आइन जे अंदरि बि न आहे, जेका शइ आइन जे अंदरि न आहे त पोइ हुनखे तव्हां मावरा आइन चयो या आइन खां हेठि चयो या आइन जे दायरे कार में न चयो। अच्छा, ॿियो हुननि इंतिज़ामी उहिदा मसलन उहे चवनि था माण्हू न हुजनि, मसलन चवनि था पैमरा जो हेड तब्दील थिए, ही चवनि था नादरा जो हेड तब्दील थिए, मतिलबु या अहिड़ा माण्हू। ॾिसो, इहे इंतिज़ामी जेकॾहिं इंतिज़ामी तौर ते सभु फ़ैसिला तव्हां ईअं कंदा त पोइ त अपोज़िशन में छो वेठा आहियो? पोइ त तव्हां सभु धुरियूं अचो, मुल्क में नेशनल गवर्नमेंट ठाहियो ऐं सभु जो सभु फ़ैसिला तव्हां बाहिमी मुशावरत सां कयो। पर सिकंदर हिन में ॾिसो न, हाणे हिन में इहे जेके बि उहिदा आहिनि, निगरान वज़ीर आज़म ईंदो, निगरान वज़ीर आज़म खे इहे सभु इख़्तियार आहिनि, कैंप सेक्रेटरी खे बदिली करे चेंज करे, इन्हनि नादरा जो पेमरा जो उहे जेके सरबराह आहिनि जिन खे आइनी तहफ़ुज़ कोन्हे, उहो जेकॾहिं सम्झे थो त चीफ सेक्रेटरी IG हटिजी सघनि था, उहे सभु शयूं थी सघनि थियूं, क़ाबिल अमल आहिनि, छो त उहे निगरान वज़ीर आज़म, निगरान वॾा वज़ीर जेके ईंदा उहे करे सघनि था। रुगो शइ आहे गवर्नर वारी, उन गवर्नर वारी त ज़ाहिर आहे उहो सदर ऐं वरी मुक़ररु बि इन ई सदर खे करणा आहिनि। ऐं वरी तव्हां इहो बि त ॾिसो न, ही बेसिकली गवर्नर हिन खे तकलीफ़ आहे पंजाब जे गवर्नर जी। पंजाब जो गवर्नर आयो त हिन सां तालुक बियो फैमिली शरीफ़ फैमिली सां दोस्ताना तालुकात ॿिया, पर उनजा पुट PPM विया, मतिलबु PPM हलिया विया। जेका साउथ में सूबे जी मूवमेंट थी हले उन्हनि बि ज़ाहिर हुनखे लीड कंदो। कल्ह त वरी पंजाब हुकूमत जेको उते केयरटेकर चीफ मिनिस्टर लाइ जेके नाला ॾिना आहिनि उनमें जेको हू आहे बावलपुर वारो जेको अब्बासी साहब आहे, सलाउद्दीन अब्बासी, उनजो नालो बि प्रपोज कयो। मतिलबु पीपल्स पार्टी ॿिए स्ट्रेटजी सां हले, उन में जेको हिननि खे करणु घुरिजे। ॾिसो, अगरि तव्हां ईअं मुतालबा कंदा या त आइन जे अंदरि दर्ज हुजे न आहे त पोइ हिननि जो मुतालबो इहो कंहिं तरीक़े सां उन फ्रेम में ठहंदो कोन। हाणे थींदो इहो जो स्कोर सेटलिंग में ही बेसिकली गवर्नर्स खे पहिरियां कंदा कंट्रोवर्सीज़ में, अल्टीमेट इहा कंट्रोवर्सी वेंदी प्रेसिडेंट ॾे, छो जो अॻिते तव्हांखे यादि आहे PTI विच ते मुतालबो कयो, सदर खे हटायो, हेॾे सदर जेको पार्टीअ जो को चेयरमैन आहे पीपल्स पार्टी जो, उनजे हूंदे फ्री फेयर इंडिपेंडेंट इलेक्शन नथी थी सघे, त इहो पंहिंजे जाइ ते। पर हाणे जेकॾहिं तव्हां सदर खे पोइ जेको मियां साहब हुनजे हक़ में हिकिड़ो बयानु कढियो त फ़िलहाल सदर घटाइण जी ॻाल्हि न कयो, छो जो पीपल्स पार्टी हिन सदर खे हटायोसीं त हिन टर्म मां पीपल्स पार्टी पंहिंजो ॿियो को सदर खणी ईंदी। त ॾिसो, ईअं गवर्नेंस जो प्रॉब्लम आहे। पार्टी जेको चवे थी त जेकॾहिं ही सदर वियो त हिन जी जाइ ते ज़ाहिर आहे असेंबलियूं जेकॾहिं न आहिनि त
जेको क़ाइम मक़ाम सदर थींदो सेनेट चेयरमैन थींदो उहो पीपल्स पार्टी जो हा। वरी जेकॾहिं उहो बि न आहे त वरी स्पीकर क़ौमी असेंबली उहो पीपल्स पार्टी पीपल्स पार्टी जे सदर मां जान त कंहिं सूरत में चढ़ाए नथा सघनि ऐं हिन असेंबली जो टर्म पूरो पियो थिए हा, हाणे ऐं जेकॾहिं हिन मां चूंडाईंदा तॾहिं हा, पीपल्स पार्टी ऐं हुननि खे इहो बि सम्झ में सेप्टेंबर में हिन सदर जो मुदो पूरो पियो थिए ऐं जेकर इलेक्शन जे अंदरि को मेजर सेटबैक अची वियो फॉर एग्जाम्पल मई जे अंदरि इलेक्शन थियनि थियूं त पोइ सेप्टेंबर में हिन लाइ आसानी हूंदी त उहो मतिलबु सॼो वठनि पंहिंजो वरी कलो के धरणे जे हवाले सां ई वरी ॻाल्हाईंदासीं सिंध यूनाइटेड पार्टी जो मरकज़ी अॻवान सैयद शाह मोहम्मद शाह उहो आहे असां टेलीफोन लाइन ते ॾिसो सिंध जूं जेके पार्टियूं आहिनि उहे कलो के हिन धरणे खे कीअं पियूं ॾिसनि साईं शाह मोहम्मद शाह साहब अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं तव्हां ऐं सिंध जूं ॿियूं वॾियूं पार्टियूं सिंध तरक़ी पसंद पार्टी अवामी तहरीक कल मुस्लिम लीग नून जे धरणे में शरीक थिया ऐं उन धरणे में जेके अहम शइ हुई उहा हुई कराची में वोटर लिस्टुनि जी तस्दीक ऐं नयूं तकबंदियूं। असां रुगो इहो ॼाणणु चाहियूं था त हिन धरणे में तव्हां आया हो उन जा जेके मक़सद हुआ उहे मक़सद केतिरे हद ताईं तव्हां सम्झो था त हासिल थिया आहिनि? अदा असीं टई कॉम्प्रेस जमायतूं सिंध यूनाइटेड पार्टी अवामी तहरीक सिंध तरक़ी पसंद पार्टी ज़रूरु हिते आयासीं। मसइलो असांजो हिते जा जेके पार्लियामेंट हुआ उहे असांजा होस्ट हुआ। ही धरणो कोन हो, ही बेसिकली मेमोरेंडम पेश करणो हो इलेक्शन कमीशन ॾांहुं। हिते असांखे असेंबली जा मेंबर ऐं ॿियूं पार्टी जी लीडरशिप खे गॾिजी वञिणो हो, तॾहिं बावजूदि इन ताईं कामयाबु रहियो आहे। ऐं हीअ इलेक्शन कमीशन वटि इनला विया आहियूं त हीअ जेके कराचीअ जूं तकबंदियूं आहिनि इहे मुशरफ जे ज़माने में मुशरफ साहब जे खे फरमाइश ते ठाहियूं वयूं कराची खे हिकु ज़िलो करार ॾेई, जॾहिं कराची 5 ज़िलनि ते मुश्तमिल आहे ऐं तकबंदियूं पंहिंजे मर्ज़ीअ मुताबिक़ चइणो हुयो। उन लाइ असां इलेक्शन कमीशन खे यादि कराइणो आहे। हीउ सॼो कमु कयो आहे, धरणो हुयो आहे। वोटर लिस्टुनि में तमामु बोगस वोट दाख़िल कया आहिनि, जंहिंजे तस्दीक लाइ असां चयो त बाबा हे जेको इलेक्शन कमीशन तस्दीक कराए ऐं फ़ौज में रहे इनवाल्व थिए, फ़ौज बीहे। बदकिस्मतीअ सां फ़ौज अञा ताईं उहो घर डोर टू डोर न पई वञी सघे। ऐं हिन में असां ॿियूं बि शयूं गवर्नर जेके आहिनि तिन खे हटायो आहे। तव्हांखे यादि हूंदो MQ जो गवर्नर इशरत अल-इबाद मुख़्तलिफ़ केसनि में ॾोहारी, उहो गुज़िश्ता 10 सालनि खां वठी गवर्नर आहे त कीअं फेयर एंड फ्री इलेक्शन थी सघे थियूं। उन सिलसिले में असीं मुतमिन आहियूं ऐं इनशाअल्लाह ताला असीं पंहिंजे मक़सद कामयाबु थींदासीं। इलेक्शन कमीशनर असांखे 7 तारीख़ जो टाइम ॾिनो आहे, असीं वरी डेलीगेशन 7 तारीख़ हुन सां मिलंदासीं। साईं तव्हां ॻाल्हि कई ऐं सिंध जूं सभु कॉम्प्रेसरियूं हमेशह इहो चवंदियूं रहियूं आहिनि त कराचीअ ते सिंध जे असुल जेके रहाकू आहिनि उन्हनि जो ई हक़ आहे, उहे ई मालिक आहिनि, कराची सूदो सॼी सिंध जा। ऐं असां कराची में जेको मुख़्तलिफ़ तरीक़ा इस्तेमालु कया आहिनि त जीअं त सिंधियुनि जो अंग वधे बि, उनमें ई जेको हाणे वोटर लिस्टुनि वारो अमल थियो उनमें इहा शिकायत आई त सिंधियुनि जा वोट उतां कढी पंहिंजे असलोकनि ॻोठनि ॾांहुं उमाणिया विया आहिनि। इशू तमामु अहम आहे ऐं सिंध जा सभु माण्हू सम्झनि था त इन इशू ते हिकिड़ो गॾियल ऐं मज़बूत मौक़िफ़ रखणु खपे। ॿियूं पार्टियूं तव्हां सां गॾु आहिनि। आख़िर एॾो वॾो इशू आहे, कॉम्प्रेस तंज़ीमूं टई, उनजी जेका मेन क़यादत आहे उहा धरणे में असांखे नज़र कोन आई। उनजे पोयां असुल सबबु छा आहे? तव्हांखे मूं जहिड़ो सीनियर माण्हू जो 42 सालनि खां सियासत में आहियां, उहो तव्हांखे नज़र न आयो छा? अर्ज़ु इहा मेन क़यादत ही असांजो फुल डेलीगेशन हो। मूंसां गॾु असांजो नायब सदर मीर अमानल्ला टालपुर हो, असांजो सीनियर रहनुमा आहे डॉक्टर नज़र जोड़े जो 50 खनि वर्कर हुआ। ऐं इहा मेन क़यादत ही असीं हुन संजीदा आहियूं। सिर्फ़ु अवां खां पुछां सिंध जे माण्हुनि खां त पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका नुमाइंदा हुअण जी दावा थी करे, पाकिस्तान पीपल्स पार्टी नुमाइंदा हुअण जी दावा थी करे त असीं सिंध जे माण्हुनि जा नुमाइंदा आहियूं। उन्हनि छा कयो? उन नेम खे बि ॾाढो सरेंडर कयो आहे ऐं उन्हनि इन्हनि तकनि ते ख़ामोशी इख़्तियार कई आहे। उन्हनि इन्हनि कूड़नि वोटनि ते ख़ामोशी इख़्तियार कई आहे। त मां थो चाहियां त तव्हां पीपल्स पार्टीअ खां बि इहो पुछो त हू सिंध जा ॾोहारी छो था थियनि, उहे बि न असांजी छो गॾजनि त वधीक बहितर थींदो। शाह साहब तव्हांजे लाइ तमामु वॾी इज़त आहे असांखे। तव्हां GS सिंध स्टूडेंट फेडरेशन जा पहिरियां सदर रहिया, PMLN में बि रहिया, पीपल्स पार्टी सां बि रहिया, अॼुकल्ह सिंध यूनाइटेड पार्टी सां आहियो। तव्हां इहो सॼो जेका आज़ादी वारी तहरीक आहे सिंध जे अंदरि उहा बि ॾिठी अखियुनि सां, हुनजा मोहरक रहिया ऐं हाणे इलेक्शन जी सियासत में बि आहियो। तव्हां सम्झो था त हाणे जेको हीअ इलेक्शन थिए पई 2013 जी, इन में सिंध जा कॉम्प्रेस त को वाज़िह नमूने सां का पंहिंजी इलेक्टोरल स्ट्रेंथ छो करे सघंदा? आउं पहिरें ॾींहं खां वठी सन 1977 74 खां वठी हिन ॻाल्हि जो हामी आहियां त इलेक्शन जो मोर्चो कॉम्प्रेसनि खे संभालणु खपे। इलेक्शन जो मोर्चो सिंध जे
उन्हनि वॾेरनि जे हवाले न करे जेकी सिंध जा वॾेरा सिंध खे विकिणण ते देरि नथा कनि। ऐं सिंध जे अवाम खे मां अपील थो कयां त हू पंहिंजनि क़ौम परस्तनि खे हिन भरे भरपूर वोटनि ॾियनि त जो कॾहिं कॾहिं जीअं पीपल्स पार्टी सिंध जे विरांङो करे छॾियो आहे अहिड़ा मेंबर न चूंडीनि। जेकॾहिं इन में कादर बख्शी अचे, जलाल महमूद शाह अचे, मुमताज भुट्टो अचे, रसूल बख्श परी जो हूंदो त तव्हां छा था सम्झो त हुन में उहो आवाज़ थी सघे थो या न? साईं, तव्हां लोकल गवर्नमेंट वारे हिन इशू ते तमामु वॾी जिदोजहद हलाई, हिकिड़ो वॾो इतिहाद थियो कोऑपरेशन जो, ॿियनि धुरियुनि जी सपोर्ट रही। लोकल गवर्नमेंट ते सुप्रीम कोर्ट में सिंध जा कुझु मोहबे वतन दोस्त बि विया आहिनि, उन्हनि खे आख़िर तव्हां सपोर्ट छो न कई? हाणे सुप्रीम कोर्ट हुन केस जो फ़ैसिलो ॾियण वारी आहे। असां इन करे कान उहो मोदी वतन दोस्त सिंध बचाव कमेटी जो रुकन हो, उन मोदी वतन दोस्त असां खां पुछण जे बग़ैर, मशवरे जे बग़ैर पंहिंजो मामिलो कयो ऐं सुप्रीम कोर्ट में वियो आहे। ऐं छाकाणि त या पाकिस्तान पीपल्स पार्टी खे हॾी फांसी पई हुई उल्टो निज़ाम ऐं उन चालाकीअ सां मोदी वतन दोस्तनि खे अॻियां करे सुप्रीम कोर्ट जे अंदरां थींदो छा? थींदो हुयो त सुप्रीम कोर्ट या त फ़ैसिलो ॾींदी त वापसि साॻी सिंध ॾांहुं वञो, या त हिन मां कुझु पहिरियों कढंदी कुझु विझंदी। असां था चऊं त मुकमल तौर ते पीपल्स पार्टी इहो बिल वापसि वठे, बजाए जो पीपल्स पार्टी खे रिलीफ मिले ऐं एमक्यूएम खे रिलीफ मिले। सो इन मोदी वतन दोस्त जो कदुरु आहे, पर सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो जेको करे त असीं उनखे को भुल कोन कंदासीं, पर असीं सियासी स्टडी जे ज़रिए सां पंहिंजी जुर्म यकीन रखूं था। पर शाह साहब, ही जेको ज़मीर घुमरे साहब पंहिंजा दलील मुकमल कया आहिनि कोर्ट में, उन्हनि आख़िर में कंक्लूड इहो कयो आहे त जेतिरो बि सॼो लॉ आहे सिंध पीपल्स लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस सॼो जो सॼो रद्द कयो वञे, त तव्हां नथा सम्झो त उहो साॻियो ई मौक़िफ़ आहे जेको तव्हां पिया चओ? साईं बिल्कुलु सही आहे, पर तव्हां ॾिसो त जंहिं ॾींहुं खां सुप्रीम कोर्ट में असीं आहियूं उन ॾींहुं खां सिंध जी क़ौमी तहरीक माठारी थी पई आहे। पीपल्स पार्टी में छा थियो आहे? तंहिंजे करे जेकॾहिं सुप्रीम कोर्ट में इहो चयो अथसि त ठीकु आहे, अहिड़ी का वॾी ॻाल्हि कान्हे। पर हाणे अची सभिनी नसार सिर्फ़ु मिस्टर ज़मीर घुमरे ते करे वियो या 5 करोड़ सिंधियुनि ते कयूं? अच्छा सर, तव्हां सम्झो था त इहो सुप्रीम कोर्ट में वञणु क़ौमी तहरीक ते वार आहे? मां इहो नथो चवां त मशवरा कबा आहिनि। मशवरा सिर्फ़ु सिराज दुरानी सां कोन कबो आहे। मशवरो जेको आहे सो सिंध बचाव कमेटी अंदरि थियणु खपंदो हो। मशवरो फरियाद कानपुर सां करे पोइ कोन कबो हुयो। चलो सर, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे जॉइन कयो। महिरबानी। सिकंदर, ख़ासि करे हाणे ॿियूं शयूं त पई जाइ ते लोकल गवर्नमेंट जे हवाले सां शाह साहब जो जेको मौक़िफ़ आहे इहो उहो ई मौक़िफ़ आहे जेको पाण अॻूणे। हा, पर जेको इहे जेके दोस्त चवनि था सलाह मसलत, इहा ख़बर न आहे त ज़मीर साहब ऐं बाक़ी दोस्तनि सलाह मसलत कई या न कई। जेको उन वक़्तु शुरू में असां वटि इतला तव्हां वटि हूंदा उहो ई आहे त सिंध बचाव कमेटी ऐं बाक़ी दोस्त जेके सिंध जा क़ौम परस्त आहे उहे सुप्रीम कोर्ट में खणी वञण खे जे हक़ में न हा। ऐं ज़मीर साहब ऐं ॿिया दोस्त सॉरी इन ख़्याल जा त हिन जेका हीअ जदोजहद आहे, जेका बैटल ग्राउंड आहे, इहो हाणे तब्दील थियणु घुरिजे। सलाह मसलत ज़रूर थी, पर इतफ़ाक़ न थियो ऐं पोइ ज़मीर घुमरो साहब पंहिंजे लेखे हलियो वियो। ऐं मुंहिंजो ख़्याल हा उहो आहे। उन खां पोइ जेको जंहिं तरीक़े सां ज़मीर साहब केस रखियो आहे त उहो हाणे उन बि इहो ई कंक्लूड कयो आहे त सॼो जो सॼो लॉ रद्द थिए। सिंध जा क़ौम परस्त तनक़ीद कंदा रहिया त कुझु शायदि तव्हां आर्टिकल्स जी ॻाल्हि था कयो, उहो हाणे उहो मौक़िफ़ बि कोन्हे को। त मुंहिंजो ख़्याल आहे जेकॾहिं को अचे थो फ़ैसिलो त पोइ विन विन सूरत हाल हूंदी, पोइ शायदि इहे दोस्त ख़ुशि थियनि ज़मीर साहब ते। टाइम थियो आहे ब्रेक जो। नाज़रीन, अॻु खां नंढी साइड आहे ऐं वापसि अची असां कोशिशि कंदासीं त जेकॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जेको असांखे अॻुवान मिले थो जेको हिननि शयुनि ते ॻाल्हाए सघे ऐं हुन सां गॾोगॾु इलेक्शन कमीशन में हिन वक़्तु जेको कुझु थी रहियो आहे उन ते कुझु रोशनी विझूं।